वालेकुम सलाम। दादा कुछ ॾियारा जीअं तव्हां अॻ में आया हुयो त बरसातुनि सबबु घर में कुझु खाइण जे लाइ कान्हे, सख़्तु परेशानियूं मुब्तला या कारोबार लाइ कान्हे। उन खां बाद मां कंहिं अलाह पाक सखी वारनि सां ॻाल्हायुमि, जंहिंमां असांजे यूके जो आहे भाउ जे अमानत तव्हांजे लाइ मोकिली हुई 10,000 रुपया। हालांकि मां हुनखे चयो हुयुमि 4 खां 5 हज़ारनि जी असांखे ज़रूरत हुई, जंहिंमें असां ग़रीब खे धंधो खोले ॾियूं, कारोबार खोले ॾियूं। उन मां 5,000 तव्हांखे ॾिनमि। पोइ जेके 5,000 तव्हांखे ॾिनमि उन में छा वठी आयो? साईं 42 साईं जूं 30 किलो गजरा वतियूं, 400 खन किराओ थियो, बाक़ी 400 मोट। हाँ साईं 400 खन मोट बचा। माना टोटल तव्हांजो 4200 जो ही बिल आहे भाऊअ जो। 400 रुपया लाड़काणे जो किरायो ऐं ही 1 2 3 ही 400 रुपया। अदा ही 5,000 में 400 रुपया बचा। ही बि तव्हां वठो, पंहिंजे बच्चन जे लाइ कुझु वठिजो। अल्लाह पाक सखी बाने जे यूके खां तव्हांजे लाइ हीअ अमानत मोकिली 5,000 रुपया, ऐं प्लस में ही जेके 5,000 त बकाया पिया आहिनि, ही मां ॿिए कंहिं मिसकीन जे लाइ रखिया आहिनि। छो त तव्हां मूंखे ज़रूरत ॿुधाई त 4 खां 5,000 जी आहे, तव्हांजो ख़ैर सां मसइलो हल थी वियो। वरी ही कंहिं ॿिए ताईं पुॼाईंदासीं। जंहिं भाउ तव्हांजी हिन ॾुखे वक़्तु मदद कई आहे उन लाइ छा चवणु चाहींदा? अल्लाह जो रसूल उनखे ख़ुशि ऐं आबाद कंदो, गंज ॾींदो रब रसूल। वॾी महिरबानी।